सूबेदारी में सिपाफ शहीद भुट्टो पारां चेयरमैन टाउन कमेटी रसूल बख्श के खिलाफ प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। सिपाफ शहीद भुट्टो जे ज़िले खैरपुर जे सदर अब्दुल्ला नारी जे साजिद शाह एडवोकेट ॿिनि हथनि में प्ले कार्ड खणी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरो कंदड़नि जो चवणो हो त नाअहल चेयरमैन रसूल बख्श ते चइनि सालनि में को बि तरक़ियाती कमु नाहे करायो। हुन बजट जा करोड़ रुपया हड़प कया आहिनि। हुननि चयो त नाअहल करप्ट चेयरमैन सूबेदारी खे हटाए अवाम मां बेचैनी ख़तमु कई वञे। हुननि नेब ऐं एंटी करप्शन खां चेयरमैन सूबेदारी जी मेगा करप्शन ख़िलाफ़ जांच जो पिणु मुतालबो कयो। ताल के घोड़ाबारी जे मरकज़ी शहर गाढ़े में हर रोज़ कलाकनि जा कलाक रोड ब्लॉक थियण मामूल बणिजी वियो। शहर में ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िर ऐं इमरजेंसी में मरीज़नि खे सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। मरीज़ वक़्त सिर अस्पताल न पहुचण करे मौत जे मुंहं में हलिया वञनि था। रोड जे ॿिन्ही तरफ़नि खां गाॾियुनि वारा पंहिंजूं गाॾियूं बीहारे वञनि था। शहर में दुकानदारनि जो सामान खणी ईंदड़ वॾियूं गाॾियूं रोड ते ॿ कलाक बीहण सबबि ट्रैफ़िक जाम थियण मामूल बणिजी वियो आहे। इंतिज़ामिया हिन सॼी सूरत हाल खां लातालुक़ बणियल आहे। सकरन में माइटनि पारां मिल्कियत ते कब्ज़े ख़िलाफ़ मक्सी बिरादरी जी औरतुनि एहतजाज कंदे बुख हड़ताल कई। औरतुनि पारां सहाफ़ी चौक सकरन ते 4 कलाकनि ताईं पंहिंजे मुतालबनि जे हक़ में बुख हड़ताल कई वई। मसइले जे हल जी ख़ातिरी लाइ पीटीआई अॻुवाण गुल मोहम्मद रिंद सकरन प्रेस क्लब जो सदर मोहम्मद सिद्दीक़ मंगियो औरतुनि वटि पहुची वियो, जिन खेनि यकीन ॾियारो त मीर नाज़ मक्सी सां ॻाल्हाए 15 ॾींहंनि अंदरि उन्हनि जो मसइलो हल कराए वेंदो। उन्हनि जी ख़ातिरी बाद औरतुनि पंहिंजो एहतजाज ख़तमु कयो। मीरपुर ख़ासि पुलिस शहर में रज़नी चोरी ऐं 2 ॾोहनि में मुलविस ॾोहारनि ख़िलाफ़ ऑपरेशन करे 5 ॾोहारनि खे गिरफ़्तार करे वरितो। गिरफ़्तार थियल जवाबदारनि में फतेह मोहम्मद उर्फ मोर किरियो, रज़ाक उर्फ अली हसन, अली असगर झंझी, इश्तियारी ॾोहारी ग़ुलाम सरवर उर्फ लोंग कश्मीरी ऐं सहूलियतकार नूर मोहम्मद शामिल आहिनि। गिरफ़्तार थियल जवाबदारनि वटां फुर्त थियल 15 मोबाइल फ़ोन, 50,000 रोक रक़म पिणु हथ कई वई। जवाबदारनि मथां मेहराण थाणे ऐं ग़रीबाबाद थाणे ते फुर जा केस दाख़िल थियल आहिनि। पुलिस जो चवणो हो त सहूलियतकार नूर मोहम्मद ख़िलाफ़ मेहराण थाणे ते गैर क़ानूनी हथियार रखण जो केस दाख़िल थियल आहे। पुलिस जो इहो बि चवणो हो त जवाबदार मीरपुर ख़ासि नवाब शाह सकरन ऐं सिंध जे ॿियनि इलाइक़नि में ॾोह कंदा रहिया आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk